क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर अयास लतीफ़ अली जे चयो आहे त सिंध जे तरक़ियाती मंसूबनि में खरबे रुपयनि जी करप्शन थी आहे। अदालतूं पाण मुरादो नोटिस वठनि करप्शन जे दिफ़ा लाइ हाणे सिंध कार्ड न हलंदो। कुझु क़ुवतूं सिंध में ॿीहर घरू वेड़ कराइण चाहिनि थियूं, जंहिं साज़िश खे कामयाब थियण न ॾींदासीं। क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां हैदराबाद जे हटड़ी बाईपास वटि सिंध बचायो मुल्क बचायो जो उनवान सां जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिं में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां क़ौमी अवामी तहरीक जे औरतुनि समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे अयास लतीफ़ अली जे चयो त निगरान हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो आणण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। वफ़ाक़ सिंध सां बिजली गैस ऐं पाणी मामलनि ते ज़्यादतियूं बंदि करे सिंध में ग़रीब तबिको अॼु बि पत्थर वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। अयास लतीफ़ अली जे चयो त सिंध जी आदमशुमारी ते पीपी, नवाज़ लीग ऐं एमक्यूएम सौदो कयो आहे। तकरारी आदमशुमारी खे क़बूल करे पीपी सिंध सां दुश्मनी कई। 2013 ऐं 2018 वारी इलेक्शन में धांधली कई वई। निगरान जे नाले ते हिन वक़्त बि सिंध में पीपुल्स पार्टी जी हुकूमत जारी आहे। हुन वधीक चयो त सिंध जे बल्दियात, इरिगेशन, फूड, तालीम ऐं सिहत जे शोबनि में खरबे रुपयनि जी करप्शन कई वई आहे। अदालतूं सिंध जे तरक़ियाती मंसूबनि में करप्शन जो नोटिस वठनि। करप्शन जे दिफ़ा लाइ हाणे सिंध कार्ड न हलंदो। करप्ट ऑफिसरनि ऐं सियासतदाननि खे गिरफ़्तार कयो वञे। अयास लतीफ़ अली जो चवणु हो त वफ़ाक़ हिन वक़्त ताईं सिंध जे अवाम खे को बि पैकेज नाहे ॾिनो। वफ़ाक़ी हुकूमत जे तरक़ियाती एजेंडा में सिंध शामिल ई नाहे। वफ़ाक़ी खातनि में सिंध जे मुलाज़िमनि सां तहसुब वारो वर्ताउ कयो पियो वञे, जंहिंखे बंदि कयो वञे। हुन जो चवणु हो त कोयलो, गैस, पेट्रोल पैदा कंदड़ सूबे सिंध जा माण्हू बुख सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। सिंध ते कंहिंखे बि कब्ज़ो करण न ॾींदासीं। सिंध समेत सॼे मुल्क मां गैर क़ानूनी तौर तरसियल समूरनि परडे॒नि खे निकाली ॾिनी वञे। मुल्क में मेरिट, एहतिसाब, अमन ऐं बराबरी चाहियूं था। जलसे खे डॉक्टर अज़ीज़ टालपुर, ज़ीनत समूह, रफ़िया पलीचो ऐं अशरफ पलीचो समेत ॿियनि पिणु ख़िताब कयो।